नारी नबीसा रोड वेझो ॻोठ सखी मोहम्मद हारून मेमण में मोबाइल सर्विस मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 200 खां वधीक मरीज़नि जूं मुफ़्त टेस्टूं ऐं चकास कई वई। उन हवाले सां ॾिसूं था तालिब चांडियो जी ही रिपोर्ट। नबीसा रोड वेझो ॻोठ सखी मोहम्मद हारून मेमण में मोबाइल सर्विस मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 200 खां मथे मरीज़नि जूं मुफ़्त टेस्टूं ऐं डॉक्टरनि पारां चेकअप कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां ही कैंप हुई ऐं ही हिकु कंप्लीट हॉस्पिटल जो सेटअप आहे, जंहिंमें डिफरेंट फैसिलिटीज़ आहिनि। असां अल्ट्रासाउंड, ECG, एक्सरे ऐं कंप्लीट लैब सेटअप। असां 200 खां प्लस अॼु हिते पेशेंट ॾिठा, जंहिंमें फीमेल डॉक्टर ऐं फीमेल नर्सिस अलॻि आहिनि ऐं मेल डॉक्टर मेल स्टाफ अलॻि आहे। ऐं उन में काफ़ी असां तक़रीबन 50 जे क़रीब असां ब्लड टेस्ट कयूं, तक़रीबन 15 जे क़रीब असां एक्सरे कया, इन ई तरह ECG ऐं ॿियूं टेस्टियूं पेशेंट जे नीड जे हिसाब सां थियूं। मेडिकल कैंप जी गाड़ी जेका आई आहे हुकूमत सिंध तरफ़ां, डॉक्टर साहब वारनि तमामु सुठो जेको आहे सो राब्तो कयो, मरीज़ तमामु सुठे नमूने सां चेकअप कया, टेस्टूं वग़ैरह कयूं। जेकी कुझु तव्हां ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं जेकी बि OPD वग़ैरह थी आहे, हीउ चाचो आयो मूंॾे, हिन जेको छोकिरो हुन 4-5 असां टेस्टूं कयूं। 4-5 टेस्टुनि में जेको TB बि कान आई, साई जी टेस्ट हुई उहा बि कान हुन में हुई, ठीकु आहे। ऐं हालांकि हिननि जो ख़ानदानी सिस्टम पियो अचे त हीउ TB जा पेशेंट आहिनि, पर असांजे जेके बि टेस्टूं थियूं हुन में नॉर्मल थी वियूं। हिननि OPD कई ऐं डॉक्टर ऐं लेडी डॉक्टर बि हुया ऐं काफ़ी 200 जे लॻभॻि पेशेंट उन्हनि चेक कया ऐं उन्हनि जूं टेस्टूं बि थियूं, उन्हनि खे फ्री में दवाऊं मिलियूं। इहो हुकूमत सिंध जो साराह जोॻो अमल आहे ऐं DC उमरकोट बि हिन जे लाइ कोशिशूं वठे पियो, ताहिर मेमण साहब। ऐं उन सां अॼु मुंहिंजी ॻाल्हि थी त असांजी UC शहीद माई बख़्तावर जा जेके ॻोठ रहिजी विया आहिनि, उते बि जेको आहे सो मोबाइल सर्विस टीमूं उन ॻोठनि में वञनि त जीअं त उन्हनि माण्हुनि खे को फ़ाइदो थी सघे सिहत जे हवाले सां। असांजे इलाइक़े में पसमानदा इलाइक़ो तालुको कुंडी जा ॻोठ आहिनि, पसमानदा इलाइक़ा आहिनि। उते ही मोबाइल सर्विस जेकॾहिं 3-4 ॾींहं 5 ॾींहं जो हुजे त उहो माण्हुनि खे तमामु सुठे में सुठो रिलीफ मिलंदो ऐं मुफ़्त माण्हुनि खे मिलंदो। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ TV न्यूज़, नबीसा रोड।